गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभूप। ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान स्वामी टेऊराम साहिब, स्वामी सर्वानंद साहिब की, स्वामी शांति प्रकाश महाराज की, सदगुरुदेव भगवान की जय। आयो लाल सभई ताड़ी वड्याए चो झूलेरा। गोविंद गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए। गोविंद गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए। गोविंद गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए। गोविंद गोविंद गाइए भज, राधे गोविंद गाइए। हे गिरधारी गिरधारी गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए रे। राधे गोपाल कृष्ण गाइए रे। हाँ गिरधारी गिरधारी गाइए भजो, राधे गोविंद कृष्ण गाइए। हे गोविंद गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए रे। गोविंद गोविंद गाइए भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए। सभी गायो। हे गोविंद गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए रे। गोविंद गोविंद गाइए भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए। हे मीरा के श्याम प्रभु गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए रे। हे मीरा के श्याम प्रभु गाइए भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए। हे मीरा के श्याम प्रभु गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए रे। हे मीरा के श्याम प्रभु गाइए। सभी गायो प्रेम से। राधे गोपाल कृष्ण गाइए। हे गोविंद गोविंद गाइए रे भजो, राधे गोपाल कृष्ण गाइए। हाँ गोविंद गोविंद गाइए भजो,
राधे गोपाल कृष्ण गाइए। हे नंदा के लाल प्रभु गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे। हे नंदा के लाल प्रभु गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए। हे गिरधारी गिरधारी गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए रे। हे गिरधारी गिरधारी गाइए भजो मिली करे ताड़ की सेवा प्रेम से गाइए रे। हे गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए। हाँ गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए। आहा गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल कृष्ण गाइए। हाँ गोविंद गोविंद गाइए रे भजो राधे गोपाल सब गाओ कृष्ण गाइए। राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंदा जय राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंद जय जय राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंद ओ भजो राधे 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 गोविंदा राधे 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 गोविंद हाँ राधे 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 गोविंदा राधे 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 गोविंद ओ भजो राधे गोविंद भजो राधे गोविंदा 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 जय राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे ओ गोविंदा जय जय राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंदा बोलो वृंदावन बिहारी लाल की जय सतगुरुदेव भगवान की जय। प्यार साचो जय श्री कृष्ण जय श्री सतनाम कृष्ण। साखी सतनाम सतनाम साखी। साखी सतनाम साखी। गुरु रूप प्यारी साध संगत जी महान दरवेश भगवत स्वरूप सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज जंजुवर्दीय पावन जन्मोत्सव तव्हां सभिनि खे वरी बि अनंत अनंत वाधायूं अनंत अनंत वाधायूं। संतन हे जेकी खुशबू भक्ति जी इन शहर खे ॾिनी आहे अहिड़ी खुशबू आहे भाई अहिड़ी सुगंध आहे आहा जेकी कॾहिं बि समाप्त थियण वारी न आहे। चओ हरे राम। परफ्यूम लॻाईंदा आहियूं सेंट लॻाईंदा आहियूं भाई या महांगे में महांगो इत्र बि लॻाईंदा आहियूं अगरि घणा ॾींहं हलंदो हिकु ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं हफ़्तो उनजी खुशबू हूंदी ॿियो वरी छा हिकु बार उनखे धोईंदो चङी तरह खुशबू ख़तम गायब। पर हे जेकी भक्ति जी खुशबू आहे नाम जी कथा कीर्तन जी जेकी सतगुरनि हिते ॾिनी आहे हिन शहर में वाह वाह ये जीवन भर जे लाइ आहे। चओ हरे राम। किरदार सभु मटिजंदा वेंदा पर जेकी सतगुरनि हिते खुशबू ॾिनी आहे उहो कॾहिं बदिलजंदी न। चओ सतनाम साखी। संत जेके हूंदा आहिनि न उहे प्रभुअ जा प्यारा हूंदा आहिनि। चओ हरे राम। संत जेके हूंदा आहिनि उहे प्रभुअ जा प्यारा हूंदा आहिनि और प्रभु खे ॾाढा प्रिय हूंदा आहिनि।
नारद जी महाराज भगवान कृष्ण को एक बार पूछो कि प्रभु हे जेकी सॼी दुनिया आहे, टई लोक आहिनि, जेके भी प्राणी आहिनि, ये सब माया जे वश में आहिनि। भगवान चयो बराबर, पर प्रभु माया तव्हांजे वश में आहे। नारद जी महाराज भगवान कृष्ण के चयो प्रभु सॼी दुनिया कंहिंजे वश में आहे? माया जे वश में। पर वो माया कंहिंजे वश में आहे? भगवान जे इशारे ते माया हलंदी आहे, है न? सॼी दुनिया माया जे वश में, माया भगवान जे वश में। तो नारद जी महाराज पूछो प्रभु तव्हां कंहिंजे वश में आहियो? जॾहिं सॼी दुनिया माया जे वश में आहे, ॾिसो हर कोई माया में फासी पवंदो आहे, है न? ऐं उहो माया वरी भगवान पकड़े वेठा आहिनि, भगवान जे इशारे ते थी हले, भगवान जे वश में माया आहे। त नारद जी पुछियो प्रभु पोइ तव्हां कंहिंजे वश में आहियो? तो भगवान मुस्कुराइण लगा, चयो नारद जी सॼी दुनिया माया जे वश में, माया मुंहिंजे वश में, ऐं मां पंहिंजे संतन भक्तन जे वश में आहियां। वश में यानी समझो था, यानी जीअं मूंखे संत नचाइनि, जीअं भक्त नचाइनि, मां उन्हनि जे इशारे ते नचण जे लाइ तैयार आहियां। ये भगवान था चवनि। एॾो प्रेम कंदा आहिनि भगवान पंहिंजे संतन भक्तन सां, तॾहिं त उहे असांखे एॾा प्रिय लॻंदा आहिनि। चओ राम। जेके संत महात्मा तव्हांखे प्रिय लॻनि न, त समझी वञो इहे भगवान जा प्रिय आहिनि। कंहिं भक्त भगवान खां पुछो कि प्रभु असां भक्त तव्हां सां ॾाढो प्रेम कंदा आहियूं, छा तव्हां बि ओतिरो प्रेम असां सां कंदा आहियो? भगवान चयो न। भक्त थोड़ो उदास थी वियो कि प्रभु कमाल आहे, असां तव्हां सां एॾो प्रेम कंदा आहियूं और तव्हां चओ था तव्हां प्रेम न कंदा आहियो। भगवान चवंदा वरी सवाल पूछ, प्रभु हम आपसे जितना प्रेम करते हैं क्या आप भी उतना प्रेम करते हो? भगवान ने कहा नहीं प्यारे, मैं तुमसे भी ज्यादा प्रेम करता हूं। आप उतना प्रेम कर नहीं पाओगे। भगवान ता चवनि तव्हां प्रेम करे न सघंदव जेतिरो मां तव्हां सां कंदो आहियां। एतिरो प्रेम कंदा आहिनि भगवान पंहिंजे भक्तन संतन सां। छा छा न कयो आहे भगवान। ॾिसो प्रेम के वश अर्जुन रथा क्यों। अगर अॼु जी चालू भाषा में चवां त भगवान पंहिंजे भक्त जे लाइ ड्राइवर ठहिया, रथ हलायो न भगवान। अॼु जी भाषा में ड्राइवर ही चवंदासीं। चओ हरे राम। चक्की भी हलाई आहे भगवान। जनाबाई जे लाइ नामदेव महाराज जा कपड़ा भी धोता आहिनि भगवान। तव्हांजे महाराष्ट्र जी घटना। छा न कयो आहे भगवान पंहिंजे भक्तन जे लाइ। हिकिड़ा उड़ीसा जे पासे हिकिड़ा संत विया, उन्हनि संतन जो नालो हुयो माधवेंद्रपुरी। छा नालो हुयो? माधवेंद्रपुरी। ॾाढी सुंदर घटना आहे, मां तव्हांखे ॿुधायां तो, ध्यान सां श्रवण कजो। उहे हिकु बार विया उड़ीसा भगवान जो दर्शन करण जे लाइ। भगवान गोपीनाथ जो ॾाढो सुंदर उते मंदिर आहे। तो कुछ ॾींहं उन्हनि खे लॻा पहुचण में, पैदल यात्रा हुई, 2-3 ॾींहं लॻी विया ऐं कुछ खाधो पीतो न हुयो, बुख भी ॾाढी लॻी। ले देखे मंझंदि जो पहुता मंदिर में, तो ओॾी महिल मंदिर में आरती पई हले। आरती में वञी करे बीठा, भगवान गोपीनाथ जा परियों खां ई दर्शन पिया कनि। ॾाढो अखियुनि में आंसू अची विया, ॾाढो ख़ुशि हुया कि मां भगवान जा दर्शन तो कयां। ॾाढी बुख भी लगी हुई। एतिरे में भगवान के भोग जो समय थी वियो, भगवान के भोग लॻंदो। तो उन ॾींहुं भगवान खे खीरणीअ जो भोग लॻणो हुयो। खीर कुल्हड़ में बढ़िया गरम गरम खीर। कुल्हड़ हूंदा आहिनि न भाई जेके मिट्टीअ जा, उनमें बढ़िया खीर भरे करे पुजारी जी खणी आया। 11 कुल्हड़ खीर भरे खणी आया, भगवान जे साम्हूं अची करे रखियो। तो खीर ते नजर वई तो इच्छा हुई कि बुख भी लगी आ, प्रभु जेकर मूंखे भी खीर मिले। वो प्रसाद भोग लगो। वो पुजारी जी आया, उहे कुल्हड़ खणी करे सभिनीनि खे बांटण लगा, थोड़ो थोड़ो खीर जंहिंजे जंहिंजे हिस्से में अचे। ऐं कुदरती उन ॾींहुं थियो संगत कुछ वधीक हुई, भक्तजन वधीक हुया, उन भक्त खे खीर न मिलियो। कहिड़े भक्त खे? नाला याद ही न रखंदा आहियो छा तव्हां? माधवेंद्रपुरी। छा नालो हुयो? हा याद रखजो भाई, नाला भुलिजी वेंदो त असां बार बार पुछंदासीं विच में। ॿुधायो त ठीकु आहे, न त पेनाल्टी लॻंदव वरी। चओ जय श्री कृष्ण। आवाज अचे थी परे पोइते भी? माताऊं आवाज अचनि थियूं भाई, आवाज अचे थी असांजी?
हाँ ॻाल्हायो थोड़ी था पोइ हिते ॻाल्हाईंदव त 4 ॾींहं कम वारी माई न ईंदव पोइ असांखे डोरापा न ॾिजो भाई तंहिंखां ॿुधी वठो सत्संग चओ जय श्री कृष्ण ॿई हथ मथे करे चओ राधे 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 कहिड़ी घटना पे ॿुधायां थोड़ो यादि करायो भाई अॻियां वारा न थोड़ो पोइतां वारा यादि करायो तव्हां त अॻिते वेठा आहियो न पोइतां वारनि खे ॿुधाइण ॾियो ॿुधायो भाई कहिड़ी कथा पई हले जी साईं हाँ खीर त यादि हूंदो सभिनीनि खे खीर कीअं भुलजंदव अॻिते कथा बि त ॿुधायो कुझु ध्यान सां ॿुधो भाई है न हाँ पूरो ध्यानु तव्हांजो कथा कीर्तन में हुजे चओ जय श्री कृष्ण भक्त पहुतो भगवान जा दर्शन करण भक्त जो नालो माधवेंद्र पुरी जेडी मल पहुतो ओडी मल भगवान के भोग पियो लगे खीर जो भोग 11 कुल्हड़ पुजारी सामू रखिया पर्दो लगायो भगवान के भोग लगायो वो सभिनीन में वो प्रसाद बाटण लगो इन भक्त जी इच्छा हुई मुखे भी खीर मिले कुदरती एडी भीड़ हुई कि उनके थोड़ो भी खीर न मिलियो सभिनीन में बटजी वियो उन चयो ठीक आ प्रभु जी हलाए दिए वाह वाह तुझी कृपा है दया है वरी वापस आया मंदिर जे बाहर हिकिड़े चौराहे ते वेही रहिया ऐं कीर्तन करण लगा भगवान जो भजन कीर्तन करण लगा ईअं रात थी वई भगवान जो मंदिर भी बंद थी वियो रात जो लगभग 11-12 बजे पुजारी जेॾीमहिल बंद करे ऐं सुम्हण विया आराम में तो भगवान गोपीनाथ सपने में दर्शन ॾिनो हिकिड़े पुजारी खे पुजारी खे चयो पुजारी जी जल्दी उथो अरे प्रभु छा थियो जल्दी उथो मुंहिंजो मंदिर खोलियो मंदिर जे ठीक ॿाहिरि हिकिड़े चौराहे ते मुंहिंजो भक्त वेठो तो हुनजो नालो तो माधवेंद्र पुरी हुनखे ॾाढी बुख लगी तो 3 ॾींहंनि खां वीचारे कुझु न खाधो आहे ऐं हुनखे खीर खाइण जी इच्छा तो त पुजारी सपने में ही भगवान खां पुछियो कि प्रभु अध रात जो मां खीर काथो आणियां कीअं व्यवस्था कयां भगवान मुस्कुराए करे चवण लगा मूंखे ख़बर हुई तू व्यवस्था न करे सघंदे जेॾीमहिल तू सुबुह जो खीर जो भोग पियो लॻाए मंझंदि जो 11 कुल्हड़ पर्दो लॻाए त हिकु कुल्हड़ मां खणी करे पोइ ते रखी छॾियो आहे ये भगवान था चवनि सपने में 11 कुल्हड़ तू खीर भोग लॻायो हिकिड़ो कुल्हड़ मां खणी वतो हुयो तुरंत निंड खुली डुक पाए वया मंदिर दरवाजो खोलियो ताला वाला खोलियो भगवान जो गर्भगृह खोलियो पर्दो हटायो भगवान जे विग्रह जे पोइतां वया तो वाकई भगवान कुल्हड़ जो हिकिड़ो खीर पोइतां लिकाए रखियो चओ हरे राम अखियुनि में आंसू अची विया पुजारी जी जे तुरंत वो खीर खयो गरम करे ऐं खणी विया माधवेंद्र पुरी वेठा हुया भक्त कीर्तन पिया कनि उन्हनि खां वञी करे पुछियो भैया तव्हांजो नालो इहो आहे हाँ तव्हांखे कीअं ख़बर चई भैया धन भाग तव्हांजा दर्शन थिया हे खणो खीर खाओ तव्हांखे खीर खाइण जी इच्छा हुई तोखे कीअं ख़बर मूंखे खीर खाइण जी इच्छा हुई चई भैया तव्हां ॾाढा कृपालु तव्हां ते वॾी कृपा आहे वॾी दया आहे भगवान जी कीअं भला चई अरे भगवान तव्हां ते राजी आहिनि अॼु भगवान तव्हांजे लाइ खीर जी चोरी कई आहे छा कई आहे चोरी कई आहे जेॾीमहिल भक्त उहो ॿुधियो कि मुंहिंजे लाइ भगवान खीर चुरायो पोइ तो कुल्हड़ में रखियो तुरंत उहो उन्हनि प्रसाद खाधो ऐं ख़बर तो भगवान खे चयो प्रभु अॼु खां तुंहिंजो नालो गोपीनाथ न अॼु खां तुंहिंजो नालो खीर चोरा गोपीनाथ छा नालो आहे खीर चोरा गोपीनाथ अॼु बि इहो मंदिर अथव भाई उड़ीसा में जंहिंजो नालो तो खीर चोरा गोपीनाथ कि भगवान पंहिंजे भक्त जे लाइ पंहिंजे संत जे लाइ खीर चुराई केॾो प्रेम कंदा आहिनि भगवान पंहिंजे भक्तनि सां सोचो भाई चौ हरे राम केॾो न भाव आहे अहिड़नि संतनि जी असां जेतिरी महिमा गायूं अहिड़े प्रभु जी जेतिरी महिमा गायूं अहिड़े साईं जी अहिड़े सतगुरुअ जी जेतिरी महिमा गायूं घटि आहे अगरि जीवन जी पहिरीं श्वास खां वठी आख़िरी श्वास ताणी असां महिमा गाईंदासीं त भैया श्वास घटि पइजी वेंदी महिमा ॾाढी ऊंची आहे चौ हरे राम त हिकिड़ो भजन गायूं था भाई मिली करे असां सां गॾु तव्हां बि साथ ॾिजो प्रेम सां एफ शार्प मेजर चओ जय श्री कृष्ण ओ कहड़ा गाए कहड़ा मगाया कहड़ा गाए कहड़ा मगाया कुर्बत हिंजा
मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया ओ साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया जय हो कहड़ा गाए कहड़ा मां गाया कहड़ा गाए सभई मिली करे ओ कहड़ा गाए कहड़ा मां गाया कहड़ा गाए कहड़ा मां गाया कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया ओ साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा जय हो बुलाया अरे दुखे वक्त में मुखे तो सवारियो बुडल बेड़ो मुंहिंजो तो आतारियो जय हो अरे दुखे वक्त में मुखे तो सवारियो बुडल बेड़ो मुंहिंजो तो आतारियो बुडल बेड़ो मुंहिंजो तो आतारियो अरे छो न तुंहिंजा गुण मां गाया 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 साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया ओ साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा कारुणी सेवा जय हो अरे जेको मिलियो आ मूंखे तोखो मिलियो आ मूं गुनहगार खे रंगे छॾियो आ क्या बात है अरे जेको मिलियो आ साईं तोखो मिलियो आ मूं गुनहगार खे रंगे छॾियो आ हा मूं गुनहगार खे रंगे छॾियो आ लायक तुंहिंजे मां त नाहियां लायक तुंहिंजे मां त नाहियां साईं लायक तुंहिंजे मां त नाहियां लायक तुंहिंजे मां त नाहियां ओ साईं कुर्बत तुंहिंजा मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया ओ साईं कुर्बत तुंहिंजा मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा तव्हां गायो मिल करे कहड़ा गाए कहड़ा मां गाया कहड़ा गाए क्या बात भरी ओ कहड़ा गाए कहड़ा मां गाया कहड़ा गाए साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया ओ साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया हाँ साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया ओ साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया साईं कुर्बत हिंजा मां कीअं बुलाया बोलो सतगुरुदेव भगवान की जय वृंदावन बिहारी लाल की जय लखे शुक्राना आहिनि संतनि जा सतगुरनि जा जिन असांखे इहो सचो मार्ग भक्ति मार्ग ॾिनो आहे भाई चओ हरे राम ख़बर आहे संत महात्मा जेके हूंदा आहिनि न उहे पंहिंजे सेवकनि जो ढक ढकींदा आहिनि चओ हरे राम न त असां अवगुणनि सां भरियल आहियूं कोई असां में कोई क्वालिटी ना आहे कोई सुठा गुण ना आहिनि
पर उहे पोइ बि कृपा करे असांखे पंहिंजो बणाए रखनि था। चओ हरे राम। हरे राम। ॾिसो भाई, इंसान जी घणी ग़लतियूं माफ़ कंदो, 1 2 3 4 वध में वध, हा न? कोई ॾाढो बि करीबी हुजे, पंहिंजो ई खून छो न हुजे, घणा ई बार माफ़ कंदो आहे इंसान। पर हिकिड़ा सतगुरु हूंदा आहिनि कि सेवक हज़ारे ग़लतियूं कंदो आहे, हर बार ग़लती कंदो आहे, पर पोइ बि सेवक जी बांह सतगुरु कॾहिं न छॾींदो। चओ हरे राम। ही केॾी वॾी कृपा जी ॻाल्हि आहे भाई। हा, हिकिड़ो ॻाईंदा आहियूं असां भॼन, तव्हांखे ॿुधायूं था, ॾाढो सुंदर भॼन, तव्हां बि असां सां गॾु ॻायो। माफ़ी दे साईं मुंहिंजा, वाह वाह, भुलियल आ बंदो, भुलियल आ बंदो, भुलियल आ बंदो, भुलियल आ बंदो। मूंखे त लॻे थो मूंखे ॻाइण जी ज़रूरत ई न आहे, तव्हां पूरो करे ॾींदो। वाह भाई वाह, धन भाग। जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं, हलंदी हलाई, मूं गुनहगार जा ऐं बढक साईं, माफ़ी दे साईं मुंहिंजा, ओ साईं बोलो, माफ़ी दे साईं मुंहिंजा, भुलियल आ बंदो, 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 भुलियल आ बंदो। सेवा भक्ति सुमिरन तुंहिंजो ध्यान रहे, प्यारा साईं तुंहिंजे अॻियां अरदास आहे, जीवन मुंहिंजो तुंहिंजे नाले आहे लिखियो, तूं मुंहिंजो आ मालिक, सभु कुझु तो ते रखियो, जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं, हलंदी हलाई, मूं गुनहगार जा ऐं बढक साईं, ओ साईं मुंहिंजा, भुलियल आ बंदो, भुलियल आ बंदो, भुलियल वरी, माफ़ी दे साईं मुंहिंजा, भुलियल आ बंदो, भुलियल आ बंदो, बंदो भुलियल आ बंदो, भुलियल आ। जय हो। रहमत वारा प्यारा साईं, रहमत कर, आसरे तुंहिंजे आहियां मुंहिंजी सौली कर, तोखां सिवा ना हितड़े मुंहिंजो कोई आ, सारी संगत जो त हीलो वसीलो तूं ही आ, तोखां सिवा ना हितड़े मुंहिंजो कोई आ, परदीप जो त हीलो वसीलो तूं ही आ, ओ
ओ जीअं तोखे वणे मुंहिंजा साईं हलंदी हलाई मूं गुनहगार जा ऐ बड़क साईं ओ साईं मुंहिंजा भुलियल आ बंदो भुलियल आ बंदो भुलियल सभई मिली करे गायो माफ़ी दे साईं मुंहिंजा ओ साईं मुंहिंजा हा माफ़ी दे साईं मुंहिंजा साईं मुंहिंजा भुलियल आ बंदो 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 भुलियल आ बंदो। बोलो सतगुरुदेव भगवान न की जय कृष्ण कन्हैया लाल की जय। केॾी कृपा आहे असां ते सतगुरनि जी भाई की भगवान असां खे पंहिंजे गोद में विहारे वेठा आहिनि। अगर कोई सतगुरनि जे दर ते वेठो हूंदो आहे न भाई, ध्यानु रखिजो, ॾाढी सुंदर ॻाल्हि तव्हांखे चऊं था त उहो ईअं न सम्झिजो की असां केवल हिकिड़े दर ते अची करे वेठा आहियूं पंहिंजे गुरूअ ते, न न, गुरूअ जो दर यानी गुरूअ जी गोद हूंदी आहे। चओ हरे राम, सम्झो था हिकु लाइन में, पर ॾाढा सुंदर इहे वाक्य अथव। गुरूअ जो दर केवल दर न आहे, उहो गुरूअ जी गोद आहे जाते असां वेहंदा आहियूं। ऐं जेॾी महिल ॿार माता पिता जी गोद में वेठो हूंदो आहे न, पोइ हुनखे कंहिं शइ जी बि चिंता करण जी ज़रूरत न हूंदी आहे। उन ॿार खे बि एतिरो ख़बर हूंदो आहे अगरि कोई चिंता वारी ॻाल्हि ईंदी बि त मुंहिंजा माउ पीउ संभाले वठंदा, मूं ताणी अचण बि न ॾींदा। चओ हरि राम। त असां सभु गुरमुख बणिजी सतगुरनि जी शरण वठी करे भक्ति कयूं। पोइ ॾिसो भाई, उहो त वेठा आहिनि कृपा करण जे लाइ, हर अपराध क्षमा कंदा आहिनि। अपराध सां मूंखे ॻाल्हि यादि आई भाई, असांजे मंगलूराम जी नई नई शादी थी। हा ॾिसो कीअं गुलाब जे गुल वांगुरु तव्हांजा चेहरा खिलजी विया न। हा, छो जो कोल्हापुर जो हुयो मंगलूराम, ऐं शादी बि जेकी थियसि उहो कोल्हापुर जी न हुई भैया, छॾियो, उहो ॿिए किथां जी हुई, ॿाहिरां जी हुई। न चकरभाटा न साईं, चकरभाटा न, वापसि मूंखे होॾे ई त वञिणो आहे। चओ हरे राम। तव्हां त साल में हिकु ॿ ॾींहं घुराईंदो, बाक़ी त हुते रहणो आहे। चकरभाटा जी न हुई भाई, ॿिए शहर जी, विदेश जी आई कोई, सम्झो नई नई शादी थी वीचारे जी कोल्हापुर में, बढ़िया खुशहाल जीवन, नए नए में त सभु सुठो लॻंदो ई आहे, इहो हिननि खे वधीक ख़बर हूंदो। चओ हरे राम। कुछ ॾींहं गुज़रिया त पोइ ख़बर पइजी वई, लड़ाई झगड़ा शुरू थी विया वीचारे जा। घुमण विया, नई नई शादी जॾहिं थी न त घुमण विया, काॾे विया, कश्मीर घुमण विया भाई, मंगलूराम ऐं मंगली बाई। त घोड़े ते चढ़िया, बढ़िया घोड़े जी सैर करण लाइ निकिता। मंगलूराम सीधो साधो भोलो भालो, छो जो कोल्हापुर जो हुयो, त हुनखे घोड़ो बि सीधो साधो मिलियो, बढ़िया चुपचाप टाप 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 करे हले पियो। ऐं मंगली बाई ॾाढी टेढ़ी हुई, त हुन घोड़ो बि टेढ़ो मिलियो, केॾी महिल हेॾे वञे, केॾी महिल हेॾे, केॾी महिल अचानक ब्रेक हणे त हिकु बार किरी पई मंगली बाई, किरी, लटा कपड़ा थोड़ा छंडियई, घोड़े जे मथे ते हथ फेरियईंसि, चईंसि बेटा कोई बात नहीं, पहली गलती माफ़। भाई पहिरों बार गलती कई थी, किरायो अथई, कोई ॻाल्हि न, पहली गलती माफ़। वरी चढ़ी, वरी थोड़ो घोड़ो हेॾे हले, वरी थोड़ो हेॾे हले, कंहिं गलीअ में घुसी वञे, केॾी महिल केॾे, वरी ख़तरनाक ब्रेक कई, वरी किरी, लटा कपड़ा छंडियई, मथे ते हथ रखी, चीज़ बेटा कोई बात नहीं, दूसरी गलती माफ़। टियों बार घोड़े वरी ये गलती कई, वरी किरी, हाणे कोई लटा कपड़ा न छंडी, पर्स मां बंदूक कढी, सिधो घोड़े खे शूट, ठका। घोड़ो जय गोपाल, घोड़ो मोकिलायो वीचारो, हली वियो। हो त हली वियो, पर अधु प्राण त मंगलूराम जा बि निकिता। वो बगल में वेही ॾिसी कि मुंहिंजी घर वारी वटि बंदूक काथों आई। मां हिनखे भोलो भालो सीधो साधो पियो सम्झां, हे त भैया मां सोचियो कि मूंखे मिली आहे चंद्रमुखी, त ज्वालामुखी आहे। घबराइजी वियो, खूब गुस्सो करण लॻो, चई तूं छा कयो हुन वीचारे निर्जीव खे, हुनखे मारे छॾियो, बेजुबान खे, घोड़े खे, हुन छा कयो, हिकु ॿ बार हेॾे तोखे किराए ते छॾियो भाई, तूं ईअं बंदूक कढी हुनखे मारे छॾियो। ओहो तूं अहिड़े स्वभाव जी आहे, मां ग़लती कई, मां तोसां शादी कई, ओहो छा थी वियो भॻवान, हे तूं छा कयो प्रभु। ॾाढो घटवत ॻाल्हाइण लॻो। मंगली बाई सभु ॿुधेसि पई। जेॾी महिल पूरो कयईं त मंगली बाई साम्हूं वयसि, कंधे ते हथ रखियईंसि, चईंसि कोई बात नहीं, पहली गलती माफ़।
छा चईंसि पहली ग़लती माफ़। मां ॿुधियो आहे उन ॾींहुं खां पोइ मंगलू राम वीचारे कॾहिं ॻाल्हायो ई न आहे, मौन विर्त रखियो अथई। छो भाई? चई ख़बर न आहे केॾी महिल टी ग़लती थी वञे माफ़ न सिधो साफ़ कंदी। चओ हरे राम। सोचो इंसान कंहिंजी घणी ग़लती बि माफ़ कंदो आहे, पर हिकिड़ा असांजा सतगुरु आहिनि जेके हर ग़लती असांजी माफ़ कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हर अपराध क्षमा कंदा आहिनि, अरे अपनाए वठंदा आहिनि, पंहिंजो संग ॾींदा आहिनि, पंहिंजी सेवा ॾींदा आहिनि, नाम ॾींदा आहिनि। एॾो कीमती आहे नाम, उहो ईअं ई बांटींदा आहिनि। केॾी कृपा आहे। मां तव्हांखे हिकिड़ो उदाहरण ॾियां ॾाढो सुंदर, ध्यान सां सम्झिजो भाई। नंढो ॿार अगरि हुजे, गोद वारो ॿार 6-8 महीने जो, साल जो ॿार हुजे, वो अगर बार गंदगी करे, विष्टा करे छॾे या मिट्टीअ में खेॾी अचे, पूरो हालत उनजी ख़राब हुजे, बालक जी 2-3 साले जो ॿार हुजे अगर, तो कई बार पिता उनखे न खणंदो आहे। ध्यान ॾिजो। जाओ, पिता चवंदो जाओ जाओ मम्मी के पास जाओ, है ना, मम्मी को बोलो पहले नहलाएगी अच्छे से। चवंदो कि न? सही आहे कि न? तव्हां एग्री कयो था भाई? ईअं कंदा आहिनि इहे? चओ हरे राम। ईअं थींदो आहे, स्वाभाविक आहे। पिता उनखे कई बार न खणंदो। ईअं न आहे कि पिता जो प्रेम घटि आहे या छा, न। पिता उनखे चवंदो वञ पहिरियों साफ़ थी आ। उहो ई माता उनखे तुरंत खणी वठंदी आहे, केतिरो बि ख़राब छो न हुजे। तुरंत उनखे खणंदी, सनानु कराईंदी, सींड सुरमा लॻाए तैयार करे उनखे विहारींदी। पोइ उहो ई पिता उनखे चवंदो हले मेरा बेटा आजा आजा। खणंदो कि न? खणंदो न भाई पिता। चओ हरे राम। संत चवनि था बस ईअं ई रिश्तो आहे। असां एॾा ख़राब आहियूं, एॾा मिट्टीअ में मेरा लॻल पिया आहियूं, गंदगी लॻल पई आहे, भॻवान असांखे ईअं ई स्वीकार न कंदा आहिनि, पर सतगुरु अपनाए वठंदा आहिनि। उहे खणी वठंदा आहिनि। ठीकु आहे, ख़राब आहे, कोई ॻाल्हि न आहे। पोइ उहे असांखे स्वच्छ बणाईंदा आहिनि, साफ़ सफ़ाई असांजी कंदा आहिनि। कीअं? तन जी त छॾियो, मन जी सफ़ाई सतगुरु कंदा आहिनि। मन खे एॾो साफ़ करे असांखे स्वच्छ बणाईंदा आहिनि कि पोइ हिकु ॾींहुं उन परमात्मा खे बि उन भक्त खे अपनाइणो पवंदो। उहो बि भॻवान बि गोद में खणी वठंदो आहे। इहे हूंदा आहिनि सतगुरु। चओ हरे राम। हरे राम। वृंदावन जे पासे हिकिड़ा संत रहंदा, हरिदास ठाकुर। समय आहे साईं? घणे बजे आहे न? हा, हिते घड़ी ॾाढो जल्दी हलंदी आहे लॻे थो। चओ हरे राम। तव्हांजे प्रेम जे कारण ई लॻे थो भाई, है न? तव्हां परेशान त नथा थियो, तंग त नथा थियो? ॿई हथ मथे करे चओ राधे राधे राधा राधे 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 राधे। सभिनीनि जी आवाज़ नथी अचे। तव्हां एतिरा ॼणा वेठा आहियो, घटि में घटि मूंखे लॻे थो 800-1000 ॼणा वेठा आहियो। चओ न भाई राधे राधे। हा, राधे राधे। वृंदावन जे पासे हिकिड़ा संत रहंदा, उन्हनि जो नालो हरिदास ठाकुर। कई हरिदास महाराज थिया तो, हिकिड़ा उहे जिन बांके बिहारी खे प्रकट कयो वृंदावन में। हे ॿिया हुया हरिदास ठाकुर, गौड़िया संप्रदाय जा हुया शायद ये संत। भगवान सां ॾाढो प्रेम कंदा, खूब नालो थियो शहर में कि अरे हरिदास ठाकुर महाराज एॾी सुंदर भक्ति था कनि। कई बार त 8-8 10-10 कलाक वेही नाम जपींदा, अखियूं बि न खोलींदा, ईअं भजन कंदा। त अगरि कंहिं संत जी ख्याति वधी वेंदी आहे न, त द्वेष करण वारा बि कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि। उन नगर में भी अहिड़ा हुया जिन ॾिठो कि हिन संत जी ख्याति वधी वई आहे, हरिदास ठाकुर जो नालो थियो आहे, त उन्हनि ख़बर तो छा कयो, हिकिड़ो षड्यंत्र कयो। उते हिकिड़ी नित्यांगना, हिकिड़ी गणिका रहंदी वैश्या उन नगर में, उन वटि विया। उनखे चयूं भाई तोखे असांजो हिकिड़ो कमु करिणो आहे, हिते हिकिड़ो संत रहंदो अथई, नालो अथई हरिदास ठाकुर, उनखे वञी करे तूं आकर्षित कर पंहिंजी सुंदरता सां। जे अगरि आकर्षण थियो, उहो संत तुंहिंजे प्रति आकर्षित थी वियो, जेतिरा पैसा तूं घुरंदी तोखे ॾींदासीं। गणिका भी ॾाढी सुंदर हुई, चतुर भी हुई। हुन चयो हा बिल्कुलु थी वेंदो आकर्षण, चिंता न कयो, पैसा जेके मां चवंदीमांव, हा हा जेके पैसा तूं घुर, ठीकु आहे, मां सुभाणे ई वेंदमि उन संत जे कुटिया में। गणिका वई सुबुह जो संत जे कुटिया में। संत हरिदास ठाकुर महाराज उहे भजन पिया कनि, ओॾीमहिल अखियूं बंदि हुयूं, दरवाजो खुलियल हुयो मंदिर उन्हनि जे कुटिया जो। चओ जय श्री कृष्ण। चओ न भाई जय श्री कृष्ण। जय श्री अना प्रेम सां सतनाम साखी। सतनाम साखी। हाँ, कहिड़ी घटना तो ॿुधायां तव्हांखे जी। हाँ, हेॾे ध्यानु ॾिजो भाई कथा में, ठीकु आहे। वो गणिका पहुची वई सुबुह जो,
हरिदास ठाकुर महाराज जे कुटिया में दरवाजो खुलियल हुयो, धीरे सां अंदर हली वई, ॾिठई कि अरे ये संत जी त हिनमहिल ध्यान में वेठा आहिनि, अखियूं बंदि हुयूं ऐं ओॾी महिल उहे मंत्र जाप पिया कनि। ख़बर तो कहिड़ो मंत्र? महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे। इहो मंत्र जाप पिया कनि। तो गणिका भी वनी बगल में वेही रही कि ठीक है थोड़ी देर जाप करे वठे संत, उन खां पोइ त अखियूं खोलींदो। अधु कलाक हिकु कलाक गुज़रियो, संतन अखियूं न खोलियूं। वो गणिका उथी करे हेॾे होॾे वीचारी टहलण लगी, चई अरे मूंखे गोडन में तो सूर थे, हे संत कीअं वेठो आहे? 2-3 कलाक गुज़री विया पर संतन अखियूं न खोलियूं। वो गणिका हैरान की कमाल आहे, बिना कुछ खाए पिए, बिना हिले डुले, केवल नाम जी बल ते संत वेठो आहे। मंत्र कहिड़ो हुयो? हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। यो मंत्र जाप पिया कर। ये सच्ची घटना था ॿुधायूं जेकी असां पढ़ी आहे भाई, संतन जे मुख मां बि ॿुधी आहे कि नाम जपंदे 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 अधु ॾींहुं गुज़रियो, संत अखियूं न खोलियूं। वो गणिका ॾिसी हैरान, कमाल आहे, सॼो ॾींहुं गुज़रियो, सुबुह खां राति थी वई, संत न उथिया। ॿियो ॾींहुं लॻी वियो पर संत न उथिया। वो भजन में लॻल हुया, नाम में लॻल हुया, अलाए कहिड़ो उन्हनि खे आनंद अचे। विच विच में वो गणिका ॾिसे कि अखियुनि मां आंसू बि था वहनि संतनि जी, कमाल आहे। पर ॿिए ॾींहुं त भगवान जी अहिड़ी कृपा थी कि वो गणिका भी संत जे बगल में वेही करे उन भी माला खई ऐं जाप करण शुरू कयो। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। एडी कृपा थी हुई उनते कि मां भी त ॾिसां आखिर इन नाम में आहे छा, जंहिंजे बल ते ये संत कल खां वेठो आहे, 24 कलाक गुज़री विया आहिनि, न कुछ खाधो आहे न कुछ पीतो आहे, वेठो ही आहे बस। तो गणिका भी ॾिसण लगी, जाप करण लगी मंत्र। उन गणिका के भी भजन कंदे कंदे हिकु ॾींहुं गुज़री वियो। हाणे त उन ते भी कृपा थी वई, अखियूं बंदि करे त नाम में मन लगी वञे। 3 ॾींहं संत अखियूं खोलियूं, चओ हरे राम। 3 ॾींहं पोइ जेॾी महिल अखियूं खोलियूं संत, त ॾिठो कि हिकिड़ी स्त्री बगल में वेठी आहे ऐं उनजी हालत कीअं आहे कि उनजे हथ में भी माला आहे, मुख में पवित्र प्रभु जो नाम आहे, अखियुनि में आंसू आहिनि। उन भी ॾिठो कि संतन अखियूं खोलियो आहे त प्रणाम कयो। त संतन पुछो, बेटा तू केरु आहे? बेटा तू केरु आहे? तू केॾी महिल आई आहीं? प्रणाम कयो। चई बाबा मूंखे आए त 3 ॾींहं थी विया, 3 ॾींहं पहिरों मां आई हुयमि। चई 3 ॾींहं यानी मां 3 ॾींहंनि खां अखियूं बंदि करे नाम पियो जपिया, ध्यान में हुयुमि। चई हा बाबा। त संत खिलण लगा, चई अरे अरे मूंखे माफ़ कजां, तू कंहिं कम सां आई हूंदी, तोखे कोई कमकार हूंदो ऐं मां भक्ति में लॻल हुयुमि, मूंखे माफ़ कजां भाई। ॿुधाए कहिड़े कम सां आई आहीं? रोई करे चवण लगी, साईं मां पहिरों पंहिंजो परिचय ॾियां कि मां हिकिड़ी गणिका आहियां, वैश्या। संतन चयो अच्छा, हा मां तव्हांजे नगर जी हिकिड़ी वैश्या आहियां, गणिका आहियां। कुछ माण्हू जेके तव्हां सां द्वेष कंदा आहिनि, ईर्ष्या रखंदा आहिनि, उन्हनि मूंखे पैसनि जी लालच ते मोकिलियो आहे कि वञी करे संत खे आकर्षित कर, आकर्षण अगरि थींदो त मूंखे खूब पैसा मिलंदा। संत जोर जोर सां खिलण लगा, चयो अच्छा आकर्षित करण आई आहे त पोइ कर, चओ हरे राम, आकर्षण कर न भाई, तोखे पैसा मिलंदा। रोई करे चवण लगी, साईं आकर्षण त थी वियो। चयो मतलब? चई साईं आई हुयम पंहिंजी सुंदरता सां तव्हांखे आकर्षित करण, पर हिन 3 ॾींहंनि में तव्हांजी भक्ति मूंखे आकर्षित करे छॾियो आहे। आकर्षण त थी वियो, हाँ तव्हांखे आकर्षित कया त मूंखे पैसा मिलंदा, उहो कूड़ो धन मिले हा। हाणे तव्हां मूंखे आकर्षित कयो आहे त मां झोली फैलाए तव्हां खां सच्चो धन थी घुरां कि मूंखे नाम जो धन ॾियो, जंहिंजे बल ते तव्हां 3 ॾींहं वेही करे बिना खाए पीए वेठा आहियो। संतन मुस्कुराए करे चयो बस हिन ते कृपा थी वई भाई। ख़बर त ओॾी महिल तुरंत मोकिलियो यमुना जी में, वञी करे स्नान करे यमुना जी में वो गणिका स्नान करे पवित्र थी आई, संतन मथे ते हथ रखियो, चयो अॼु खां तू भी भगवान जी दासी आ, ऐं उनखे उहो महामंत्र ॾिनो, चयो बस ये तुंहिंजा प्राण थी विया, हाणे निरंतर तू भक्ति कर। हिकिड़ी गणिका खे, हिकिड़े वेश्या खे संतन तुरंत अपनाए वरितो, चओ हरे राम, ऐं पंहिंजी भक्ति सां उनखे आकर्षित करे छॾियो, चओ राम। तो मां भी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां, ऐं पंहिंजे मन सां पंहिंजे दिल सां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि तो चवां। स्वामी शांति प्रकाश महाराज जन, सतगुरुदेव भगवान जन भी पंहिंजी भक्ति सां तव्हांखे आकर्षित कयो आहे, तॾहिं तव्हां हिते वेठा आहियो भाई।
आकर्षण तव्हां में बि थी वियो आहे, वो कृपा तव्हां ते बि थी वई आहे, तॾहिं त एॾी संगत एॾी संख्या में वेही करे संतन जा जन्मोत्सव भक्ति पूर्वक मनाए रही आहे। चओ जय श्री कृष्ण। एड़न संतन जे चरणन में भी प्रणाम आ ऐं तव्हां संगत जे चरणन में भी बारंबार प्रणाम। सतनाम साखी। चओ जय श्री कृष्ण। एडो पवित्र प्रभु जो नाम। अचो भाई प्रेम सां मिली करे ॾाढो सुंदर राधा रानी जो भजन गाईंदो, पक हाज़री लगाईंदो सभई। ओ नाम मेरी राधा रानी का जिस जिसने गाया है, नाम मेरी राधा रानी का जिस जिसने गाया है। ओ नाम मेरी राधा रानी का जिस जिसने गाया है, नाम मेरी राधा रानी का जिस जिसने गाया है। ओ बांके बिहारी ने उसे अपना बनाया है, मेरे बांके बिहारी ने उसे अपना बनाया है। हाँ मेरे बांके बिहारी ने उसे अपना बनाया है, मेरे बांके बिहारी ताड़ियों भाई जय हो। अपना बनाया। हरि बोल। ताड़ियों भाई। नाम मेरी राधा रानी का सदा देता सहारा है, नाम मेरी राधा रानी का सदा देता सहारा है। ये भजन तव्हां खे गाइणो आहे भाई पूरो असां सां, ठीक आहे। ओ नाम मेरी राधा रानी का सदा देता सहारा है, नाम मेरी राधा रानी का वाह, सदा वाह। देता सहारा है। ओ नाम मेरी राधा प्यारी का सदा देता सहारा है, नाम मेरी राधा प्यारी का सदा देता सहारा है। प्यारे तू भी एक बार जप ले, ये नाम बड़ा प्यारा है। हाँ हाँ तू भी एक बार जप ले, ये नाम बड़ा प्यारा। बोलो जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। आहा जय जय श्री राधे जय जय श्री राधे, जय जय श्री राधे जय जय श्री राधे। ओ जय जय श्री राधे जय जय श्री राधे, जय जय श्री राधे जय जय हो। राधा राधा नाम वाली फेरी जिसने माला है, राधा राधा नाम वाली तेरी जिसने माला है। हे राधा राधा नाम वाली फेरी जिसने माला है, राधा राधा नाम वाली फेरी जिसने माला है। अरे उस पर रीझ गया मेरा मुरली वाला है। हाँ उस पर रीझ गया मेरा मुरली वाला है। आह जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे बोलो जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे। जय राधे। सब नथा गायो, हे वारी हे पार्टी गाए थी वरी भी हे पार्टी तो गाए ही कौन थी छो भला। हलो एक बार कंपटीशन थी वने, एक बार माताऊं गाईंदियूं एक बार असांजा भावर गाईंदा, ठीक है। एक बार लेडीज एक बार जेंट्स, ॾिसूं केर तो जीते। पहिरों कंहिंखे मौको मिले, कंहिंखे पहिरों मौको मिले भाई। काथे त हिननि खे बि पहिरों मौको ॾियो वीचारनि खे। हाँ हर जगह लेडीज फर्स्ट।
हिनन के दियो भाई मौको दियो। हाँ तव्हां ताक़त लगायो साईं, वेही रहो ताक़त लगायो हिन महिल, नचण में न गाइण में। हाँ ताक़त लगाइजो भैया, इज्जत जो सवाल आहे। हाँ जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे। गाओ, क्या बात है। पर एक बार हाँ जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे। गाओ, वाह वाह। हाणे तहां जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे। गाओ, तहां डकायो छो था भाई? हाँ यहाँ तो डके मुंहिंजो त। ओ दादा वीचारा उथी बीठा आहिनि, चवनि था हेॾा वधीक आहिनि त असां कीअं जीतंदासीं। ॻाल्हि त सही आहे, तव्हां खां अधु वेठा आहिनि, तव्हांखे ॾिसी उअं ई अधु थी वेंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि जी। साईं बीहो त न, केरु खटियो कीअं ॿुधायूं, ईअं त हे ग़रीब वीचारा हारजी वेंदा। न पर मां तव्हां सां गॾु आहियां, तव्हांखे जीतणो आहे भाई। हाँ ईअं न नक न कटाइजो। वरी हिकिड़ो मौक़ो ॾियूं था, ठीकु आहे? तव्हां बीहजो थोरो, तव्हां तेसि ताणी पाणी वाणी कुझु पी वठो। हाँ जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे। गाओ, वधिया ताक़त वधिया, हिकु अन्ना मौक़ो। हाँ जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे। गाओ, हाँ तव्हांजी पहिरों खां आवाज़ वधी आहे भाई, बढ़िया बढ़िया। पंहिंजे हिसाब सां तव्हां सुठी कोशिशि कयो था, पर हाणे वरी हिन नारी शक्ति ॿुधो। हाँ भाई तव्हां हाणे आवाज़ ॾियोनि पंहिंजी मिली करे। जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे। गाओ, वरी जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे। गाओ, वाह वाह। केर खटियो भाई? हाँ हिनन के खटाईंदा त हे पकड़ींदा, हिनन के त वरी हे पकड़ींदा। ॿई जीतियो भैया, ॿई जीतियो, ॿई खटिया आयो। साईं जे राज में सभिनीनि जी जीत है। हाणे मिली करे ॿई हथ मथे करे जय जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे ओ जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे हाँ जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे ओ जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे जय श्री बोलो बोलो जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे ओ जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे जय श्री राधे भला एडो जल्दी हेठ हथ करे छॾियो भाई हाँ जेके साईं जो मिलियो प्यार आ खुशहाल उहो हथ मते करे उहो हथ आहा उहो हथ मथे करे मिली करे उहो हथ मथे करे जेके साईं कयो मालामाल जेके साईं कयो मालामाल ओ जेको रहे सदा खुशहाल जेको रहे सदा खुशहाल उहो हथ मते करे आहा उहो हथ मते करे उहो हथ मते करे हाणे जेके नचण भी अचे वो भी प्रेम सां हो छो कया परवाह सतगुरु वेठो आ पाण भरींदो भंडार बाबो वेठो आ छो कया परवाह सतगुरु वेठो आ पाण भरींदो भंडार सतगुरु वेठो आहा छो कया परवाह सतगुरु वेठो आ पाण भरींदो भंडार बाबल वेठो आ छो कया परवाह
पाया थी मां जिंद पीर ते मलो पाया थी मां जिंद पीर ते बासियों बासियां थी मां जिंद पीर ते मलो पाया थी मां जिंद पीर ते जय हो जय हो आहा घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल जय त झूलण जी मनायो लाल जा पंजड़ा गायो प्यारा झूलण जी मनायो लाल जा पंजड़ा गायो आहा घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल आहा घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चो जय झूलेलाल घोड़े ते चढ़ी आयो लाल सभई चो जय झूलेलाल मुंहिंजो गुरु त पीरनि जो पीर आ मुंहिंजो भैया आवाज दो ओ जंहिंजी संगत त खंड ऐं खीर आ जंहिंजी संगत त खंड ऐं खीर आ बारही में न मौज मचे बारही में न मौज मचे ओ गुरू दर ते बाबल दर ते साईं दर ते हे निवड़त न्यारी सब सारा जी निवड़त न्यारी सब सारा जी ओ बोलिन मिठड़ी बोली 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 बोलिन मिठड़ी बोले प्यारा हेड़े प्यारे संत सच्चे खे हेड़े प्यारे संत सच्चे खे ओ गॾजी ॾियूं सब लोली लोली गॾजी ॾियूं सब लोली ओ जिए साईं देव प्रकाश जिए साईं देव प्रकाश जिए ओ सब जो प्यारो सब खां न्यारो जुग जुग साईं जिए जो प्यारो सब खां प्यारो जुग जुग साईं जिए अरे केर जिए साईं जिए साईं मुंहिंजो मस्ता चालू जबरदस्त ओ बाबो मुंहिंजो मस्ता चालू जबरदस्त जय हो जिए हलाए दिए बाबा जिए हलाए दिए बाबा 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 जिए हलाए दिए बाबा जिए हलाए दिए बाबा राजिया साईं असांजो राजिया राजिया साईं असांजो राजिया आहा प्रेमन जी शान आहे ॾींदो सबके मान आहे प्रेमन जी शान आहे ॾींदो सबके मान आहे प्रेमन जी जान आहे ॾींदो सबके मान आहे प्रेम जी जान आहे ॾींदो सबके मान आहे पोइ असांखे गणती छाजिया साईं असांजो राजिया ओ राजिया साईं असांजो राजिया ओ बेड़ो त मुंहिंजे लाल जो पाणी तरंदो ईंदो बेड़ो त मुंहिंजे लाल जो पाणी तरंदो ईंदो पाणी तरंदो ईंदो तंहिंखे लहर न लोटो ईंदो पाणी तरंदो ईंदो तंहिंखे लहर न लोटो हा हा बेड़ो त मुंहिंजे आहा हा बेड़ो त मुंहिंजे ओ हो बेड़ो त मुंहिंजे बाणी बोली ओ मिट
मिठड़ी अबाणी बोली बोली अबाणी बोले मिठड़े अबाणी बोले जिए 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 मुंहिंजी सिंध माता घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां ओ जिए मांजी सिंध माता घोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन आहा हा अबाणे वतन तां सिंध जे चमन तां अबाणे वतन तां सिंध जे चमन तां ओ जिए 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 मुंहिंजी सिंध माता घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां मुंहिंजी सिंध माता घोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन आहा जिए मुंहिंजी सिंध माता घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां मुंहिंजी सिंध माता घोरा पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन मेरे बाके बिहारी लाल ओ मेरे बाके बिहारी लाल तुम इतना ना करियो श्रृंगार नजर तोहे लग जाएगी प्यारे नजर तोहे लग जाएगी ओ प्यारे नजर तोहे लग जाएगी बोलो बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हे राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो हरे कृष्णा 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 हरे 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 सवई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सवई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले सवई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले आहा जेको चवंदो झूलेलाल जाती दा बेड़ा ओ पार जेको चवंदो झूलेलाल जाती दा बेड़ा सवई चो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले 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 झूले लाल 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 झूले आयो लाल सभई ताड़ियूं वॼाए चो झूलेलाल बोलो सदगुरुदेव भगवान की कृष्ण कन्हैया लाल की हाँ भाई प्यार सां चो जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी भाई हथ मथे करे चो राधे 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 आनंद आयो भाई तव्हां के हाँ असां के भी खूब आनंद आयो तव्हां सां गॾु ॿई ॾींहं खूब मौज संतन जी हे जेकी फुलवारी आहे ॾाढी कृपा ॾाढी दया ॾाढी मौज बस हाणे असां बि तव्हां खां विदाई वठंदासीं भाई त वेंदे वेंदे आख़िरी हिकिड़ी भगवान जे कीर्तन जी धुनी संकीर्तन कयूं असां सभु मिली करे प्रेम सां भाव सां वरी सतगुरनि जे जन्मोत्सव जो सुंदर केक भी जेको आहे उहो बि कटजंदो भाई ऐं हिकिड़ा संत बि अचणा आहिनि उहे तव्हांखे दर्शन ॾींदा चओ जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण ऐं भाई अॼु कहिड़ी तारीख़ आहे 15 अगस्त है न अॼु जे ॾींहुं छा थियो हुयो आज़ादी मिली हुई ऐं असां सां गॾु जेके ढोलक हलाए रहिया आहिनि इहो बि अॼु अवतार वठी आयो भाई हिनजो बि जन्मदिन आहे हिनखे बि खूब आशीर्वाद ॾियो ये दरबार बधाई हो बचपन खां ई दरबार साहिब जी सेवा में गॾु रहिया आहिनि सेवा कंदा आहिनि बसि हिननि जे माता पिता ख़बर तो छा कयो 15 अगस्त ॾींहुं ॼायो त नालो आज़ाद रखे छॾियो अथऊंसि हिनखे बि आज़ादी मिली वई आहे भगवान जी खूब कृपा रहे हा असांजा मुरली भैया उन्हनि जो बि जन्मदिन आहे भाई उन्हनि खे बि आशीर्वाद ॾियो ताड़ियुनि सां खूब प्रभु जी खूब कृपा रहे दया रहे अचो भाई हिकिड़ो आख़िरी संकीर्तन कयूं था हा हे असांजा गन्नी भैया तो भाई आर्गन में इन्हनि खे बि आशीर्वाद ॾियो हमेशा गॾु हूंदा आहिनि सेवा में चङी तरह भाई आशीर्वाद ताड़ियुनि सां ॾियो न हा थकिजी पिया आहियो छा कंजूस त न आहियो खूब आशीर्वाद मिले ऐं हिकिड़ी धन्यवाद जिन
कोरस में साथ ॾिनो आहे असांजा भैया। हिकिड़ी ताड़ियूं साउंड वारे भैया लाइ जिन साउंड जी सेवा संभाली आहे, ॾाढी सुंदर सेवा, बहुत सुंदर, बहुत बढ़िया। हिकु बार पहिरियों असां कोल्हापुर में सत्संग पिया कयूं त लॻभॻि 500 संगत वेठी, साउंड में भैया वेठा हुया ऐं कीर्तन कंदे कंदे मुंहिंजो आदत आहे, मुंहिंजी मां अखियूं बंदि करे छॾींदो आहियां। 5 मिंट कीर्तन पियो कयां, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। 5 मिंट खां पोइ अखियूं खोली त 250 माण्हू गायब। कोल्हापुर जी ॻाल्हि। मां चयमि कोई ॻाल्हि न आहे, 250 त वेठा आहिनि, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। वरी 5 मिंट कीर्तन, 10 मिंट कीर्तन, वरी अखियूं बंदि कई। 5 मिंट खां पोइ खोलियूं त सॼो मैदान खाली। हिकिड़ो भैया वेठो हुए, भैया जेके वेठा आहिनि न, इहे वेठा हुया। मां चयमि कमाल आहे, 500 मां हिकु बि न बीठो, सभु हली विया, सभु। हे वीचारो बीठो आहे। मां इनखे खूब शाबाश ॾिनी। मां भैया आपको बहुत प्रेम है लगता है सत्संग कीर्तन से। जी महाराज जी माफ करना, मैं साउंड वाला हूं, आप बंद करो तो मैं भी जाऊं। चो हरे राम हरे राम। ये तव्हांखे खिलाइण लाइ मतां हिनखे गिचीअ खां पकड़ियो अथव। हा, आख़िरी कीर्तन भाई असां सां गॾु मिली करे प्रेम सां कयो। असां बांसुरी हलायूं था, ॻाइजो तव्हां, ठीकु आहे? सम्झी वेंदो कि छा आहे। ट्रेवल कम रखना। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ गावा बड़ी प्रेम सां। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण। गाओ गाओ गायो वासुदेवा। गाओ बिंद हरे मुरारी, हे नाथ नारायण ब्यों भजन। वासुदेव। कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं। हम मीरा के जैसे बुलाते नहीं, हम मीरा के जैसे बुलाते नहीं। हाँ कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं। बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे गाओ खिलाते। अच्युतम केशवम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम। मिली करे अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, हे राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम। हे
बोलो वृंदावन बिहारी लाल सतगुरुदेव भगवान की जय। जय जय वारे साईं की जय। हिकिड़ी पंक्ति जी एफ शार्प मेजर रखो भाई। वैसे समय तो थी वियो आहे पर आगे आहे कि हाँ हिकिड़ी लाइन असां ॻायूं था उन में पूरो पूरो तव्हांजो साथ खपे, ठीकु आहे। ऐं मूंखे ख़बर आहे इहा पंक्ति तव्हांखे ॾाढी सुंदर लॻंदी। जेको मोहबत वेठो विराहे, हाँ जेको मोहबत वेठो विराहे, परावन खे भी पंहिंजो बणाए, हाँ परावन खे भी पंहिंजो बणाए। ओ हथ मथे करे ॿुधायो केर आहे, स्वामी देव प्रकाश आहे, स्वामी देव प्रकाश आहे, देव प्रकाश आहे, स्वामी देव प्रकाश आहे, स्वामी शांति प्रकाश आहे, स्वामी देव प्रकाश आहे, स्वामी शांति प्रकाश आहे, स्वामी देव प्रकाश आहे। सुहिणी सूरत वारो साईं, सुहिणी सूरत वारो साईं, आहा मोहिणी मूरत वारो साईं, मोहिणी मूरत वारो साईं। ओ जेको अर्ज सब जा अघाए, जेको अर्ज सब जा अघाए, ओ परावन खे भी पंहिंजो बणाए, परावन खे भी पंहिंजो बणाए। हाँ हथ मथे करे ॿुधायो केर आहे, स्वामी देव प्रकाश आहे, स्वामी देव प्रकाश आहे, स्वामी देव प्रकाश आहे, स्वामी देव प्रकाश आहे। मुंहिंजो सुहिणो साईं आहे, मुंहिंजो सुहिणो साईं आहे, मुंहिंजो सुहिणो साईं आहे, मुंहिंजो सुहिणो साईं आहे। मां त वारी वञा भले हारी वञा, ओ लखे वारी वञा करोड़े वारी वञा, मां त वारी वञा भले हारी वञा, करोड़े वारी वञा, लखे वारी वञा, मां त वारी वञा भले हारी वञा, ओ लखे वारी वञा करोड़े वारी वञा, मां त वारी वञा लख वारी वञा, करोड़े वारी वञा, भले हारी वञा। बोलो हे राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा गायो गायो कृष्णा हरे हरे, ओ हरे रामा राम राम हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सतगुरुदेव भगवान आज के आनंद की जय। सतनाम साखी, सतनाम जय श्री कृष्ण।